अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां यहाँ ज़ाहिद अली तहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों उम्मीद आहे तव्हां दोस्त सभु ठीकु हूंदा ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु जे हिन वीडियो में मां तव्हांखे ज़हर ज़िंदगी ड्रामे जे बारे में ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों ज़हर ज़िंदगी ड्रामे में छा थियण वारो आहे अचण वारी किस्तनि में ऐं छा हली चुको आहे, इहो अॼु मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जे अगरि तव्हां अञा ताईं मुंहिंजी वीडियो खे लाइक नाहे कयो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो, कॉमेंट कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। जी दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त ज़हर ज़िंदगी ड्रामे जी किस्त नंबर 9 तव्हां ॾिठी हूंदी। उनमें छा थियो, कमाल खान अची रहियो हूंदो आहे त हेॾां होठे जा भाउ बीठा हूंदा आहिनि, लुकमान ऐं कुर्बान। जीअं कमाल खान वेझो ईंदो आहे, लुकमान ऐं कुर्बान जेको आहे त कमाल खान के ज़ख़्मी करे छॾींदा आहिनि ऐं उनखां पोइ होॾां राणा ऐं रबन ॾिसी वठंदा आहिनि। जीअं भॼंदा भॼंदा कमाल खान वटि पहुचंदा आहिनि ऐं कमाल खान खां पुछंदा आहिनि त ही केरु हुया जेके तोसां विढ़िया आहिनि। ऐं कमाल खान चवंदो आहे त हिक खे त मूं सुञाणे छॾियो आहे, उहो हालार आहे। आख़िर कमाल खान हालार ते इल्ज़ाम छो ॾिनो? दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त उनखां पोइ कमाल खान अस्पताल में दाख़िल हूंदो आहे ऐं कमाल खान जो भाउ गफ़ार खान होठे खे चवंदो आहे त जल्दी पेरो खणायो त आख़िर इहो केरु आहे। दोस्तों जीअं पेरो खणंदा आहिनि त उहो पेरो वेंदो आहे हालार जी औताक ते। दोस्तों इहो इल्ज़ाम हाणे हालार ते अची चुको आहे। दोस्तों उनखां पोइ रेस गफ़ार खान जेको आहे त रबन ऐं राणे खे औताक ते घुराईंदो आहे ऐं उन्हनि खां पुछंदो आहे त तव्हां उन वक़्तु उते पहुची विया हुआ, तव्हां छा उन्हनि खे कोन सुञातो जेके कमाल खान सां विढ़िया हुया? दोस्तों रबन ऐं राणो चयो त असां त कोन सुञातो, पर कमाल खान इहो चई रहियो हुयो त मूंसां हालार खान विढ़ियो आहे। दोस्तों आख़िर कमाल खान हालार ते इल्ज़ाम ही छो ॾिनो आहे? दोस्तों छा अचण वारी किस्तनि में इल्ज़ाम इहो जेको आहे हालार खान ते साबित थी वेंदो या न? हालार खान सां छा थींदो इहो अचण वारी किस्तनि में ॾिसंदासीं। ऐं हा, हालार खान ते हिकु ॿियो बि वॾो इल्ज़ाम अचण वारो आहे। दोस्तों उम्मीद कयां थो तव्हांखे ही वीडियो पसंदि आई हूंदी। जे अगरि तव्हांखे ही वीडियो पसंदि आई आहे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कंदा, कॉमेंट कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा।